HRJD न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो हलंदड़ आहे। हाणे रुख कयूं था काज़ी अहमद जो, जिते असांजे नुमाइंदे मोहब अली जूणे मुताबिक़ काज़ी अहमद ने जश्न ईद मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सिलसिले में अल हबीब मस्जिद शौकत कालीन मां हिकु अज़ीम अलशान रैली कढी वई ऐं रैली जी अॻवानी मौलाना सजण अली लाखो कई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी अर्रहमान होटल ते गॾु थी गुलज़ार मदीना मस्जिद में निकरंदड़ रैली जी अॻवानी फ़क़ीर दिलदार अली ताहिरी कई। इहे ॿई रैलियूं पाण में गॾु थी नेशनल हाईवे ते पहुतियूं। मुख़्तलिफ़ चौकनि ते रैली मथां गुलाब जी पतियूं निछावर कयूं वियूं। रैली जीअं ई नाज़ टैक्सी स्टैंड पहुती त साफ़ी गुलाम हुसैन राहो, कासिम कुंभर, हाकिम कुंभर, जमानदार बशीर खान कुंभर पारां पाणी जी छबील लॻाई वई ऐं रैली जे मथां गुलाबनि जूं पतियूं निछावर कयूं वियूं। बाद में रैली तालका प्रेस क्लब खां थींदी पंहिंजी मंज़िल जी दानिब रवां दवां थी वई। अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।